गुज़िरियल 10 ॾींहंनि खां सॼी सिंध में हर शहर में, हर ॻोठ में, हर तालुके में सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जो पंहिंजे जाइज़ हक़नि जी हासिलात लाइ एहतिजाज बदस्तूर जारी आहे। पर अफ़सोस, हैरत ऐं ताजुब जी ॻाल्हि इहा आहे त हुकुमरान धुर जे कन ते का जूं बि न चुरी आहे। ईअं न आहे त सरकारी मुलाज़िम हुकूमत खां आसमान तां तारा लाहे अचणु या चंड तिरी ते रखी ॾियण जो मुतालबो करे रहिया आहिनि। ही बुनियादी तौर ते उहे ई मुतालबा करे रहिया आहिनि जेके ॿियनि सूबनि जी हुकूमतुनि केतिरा ई साल अॻ में पंहिंजनि मुलाज़िमनि खे ॾेई छॾिया आहिनि, जेके उन्हनि जी घुर्जूं ॿियनि सरकारुनि पूरियूं करे छॾियूं आहिनि। पर असां वटि उहो जेको टिनि सूबनि जे सरकारी मुलाज़िमनि खे मुरादूं मुयसरु आहिनि, उहे बि असां वटि दस्तियाब न आहिनि। अफ़सोस इन ॻाल्हि जो न आहे त पीपुल्स पार्टी जी हुकूमत ही छा करे रही आहे। हैरत ऐं ताजुब इन ॻाल्हि जो आहे त हिन सॼे पस मंज़र ते जेके इंसानियतनि जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि इन शइ जो को नोटिस न वरितो आहे। जेके इंटरनेशनल फोरम्स आहिनि उन्हनि हिन मामले ते को आवाज़ न उथारियो आहे। यानी ॾिसो न, सॼे सिंध में सिहत खाते खां वेंदे यानी अस्पतालूं तव्हांजूं तालाबंदी जो शिकार, तालीमी इदारा तालाबंदी जो शिकार, कमिश्नरनि जूं, डिप्टी कमिश्नरनि जूं, मुख़्तियारकारनि जूं ऑफिसूं बंदि, हर इदारो बंदि लॻो पियो आहे। ऐं इन क़िस्म जो जेकॾहिं रुगो मुतालबो कंहिं तरक़ी याफ़्ता या मुआशरे में रुगो मुतालबो ई थिए हा न, त उते अलाए छा जो छा थी चुको हुजे हा। पर हिते 10 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वठी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया इन ते मुसलसल दांह कूक करे रही आहे। पर हिते असां वारनि खे का परवाह ई कान्हे। मूंखे ख़बर न आहे त पीपुल्स पार्टी जेका अवामी पार्टी आहे, जमहूरी पार्टी आहे, जंहिंजो बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इन ख़्याल ऐं राय जो हुयो त हर सरकारी मुलाज़िम जी पघार घटि में घटि सोन जे हिकिड़े तोले बराबरि हुअणु घुरिजे। उन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी जेका पार्टी आहे उहा पंहिंजनि वज़ीरनि, मशीरनि, सलाहकारनि जूं जेको आहे सो सवें सैकड़ो पघारूं त वधाईंदी आई आहे। ऐं हाणे बि जेको आहे सो हफ़्तो ॾेढ अॻ में प्रिंट मीडिया ते इहा ख़बर अफ़शा थी त हू 200 सैकड़ो जेको आहे सो MPAs जूं ऐं पंहिंजे वज़ीरनि जूं ऐं सलाहकारनि जूं पघारूं वधाइण जे जेको आहे चकर में आहिनि। त उहा गवर्नमेंट जेको आहे जेके मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा आहिनि उन ते का जेको आहे सो पंहिंजी वाज़े हिकमत अमली ॿुधाइण जे लाइ तयारु कान्हे का। कराचीअ में असांजे उस्तादनि ते लठियूं वसायूं वयूं, आसूं गैस जा शेल, उन्हनि खे केसनि सां मुंहुं ॾियणो पियो। असांजा मुलाज़िम वफ़ाक़ी दारुल हुकूमत इस्लामाबाद में वञी करे उते ऐवान सदर में पंहिंजा ॾुखड़ा ॿुधाया हुआ, पर को बि उन्हनि जो दाद न थियो आहे। हाणे तसवर कयो जेकॾहिं 6 तारीख़ ते ऐलानियल असांजो जेको एहतिजाज आहे कराचीअ में बिलावल हाउस जे आॾो, ऐं उते यकीन कयो त असां पंहिंजे सभिनी सरकारी मुलाज़िमनि जी यूनियन्स में, ख़ुदि उस्तादनि में इहो चई छॾियो आहे त जेकॾहिं को बि उन एहतिजाज में असांजो मुलाज़िम शरीक न थियो त असां उनजो सोशल बाइकाट कंदासीं। त एतिरो अंदाज़ो लॻायो त इहे 10-15 लख माण्हू जॾहिं उते बिलावल हाउस में पहुचंदा त इंटरनेशनल मीडिया हिनखे जंहिं तरीक़े सां कवर कंदी त उहा त पीपुल्स पार्टी जी मिटी ई पलीत करे छॾींदी। ऐं तव्हां तसवर कयो जेकॾहिं हर पीपुल्स पार्टी जे MPA, MNA, वज़ीर, मशीर जे घर जे आॾो असांजा जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहे धरणो हणी वेही रहनि या उन्हनि जे घरनि ते ताला जेको आहे लॻाए छॾनि ऐं उन्हनि खे उन्हनि जे मुलाज़िमनि खे न अचणु अंदरि ॾियनि न ॿाहिरि वञणु ॾियनि त हुननि जो पटको दूर थी वेंदो। त मूंखे ख़बर न आहे त ही जेको कमु ज़ियाउल हक़ न करे सघियो पीपुल्स पार्टी खे तबाह ऐं बर्बाद करण जे हवाले सां, उहो पंहिंजो पाण खे जेको आहे सो पंहिंजी पीपुल्स पार्टी खे साख खे नुक़सानु पहुचाइण लाइ करे रहिया आहिनि।